ज्ञान ॾींदा पोइ असां नीति शास्त्र लिखियो सम संतोख न और सुख यादि कयो सम संतोख न और सुख चओ चओ सम संतोख न और सुख संतोख जे समान कोई सुख कोन्हे संत लोग चवंदा अरब खरब लो धल मिले उदय अस्तलो राज सूरज जे उभरदे खां वठी ओलह ताईं लहंदे ताईं जेकर राज बि हुजे तुलसी जो चित न शांत हो तो आवे कौने काज और 60 गाठ 60 गंढियुनि जी लंगोटी छड़ी हुजे 60 गाठ को पीन को और भाजी बिन लूइन तुलसी जो चित शांत हो तो इंद्र बापरो कौन इंद्र भी उन जगह हिकिड़ो वीचारो आहे श्री राम सुखी जगत में कौन है ॿुधाईंदो वञा न कौन जले दिन रात अंधा जगत में कौन है कहो गुरु यह बात संतोषी सदा सुखी चवंदासीं त शब्दनि जो असरु पवंदो न संतोषी सदा सुखी क्रोधी जले दिन रात कामी जैसा अंधा नहीं सुनो शिष्य बात सम संतोख न और सुख तप न खिम्या समझान इन अखर खे जीअं जो तीअं खणी वञो संसार में असां हलूं था हर हिकु ग्राहक सां ओटी मोटी घणी कबी त ठीकु थींदो कपिड़नि ॾेखारण आया जेको ॾिसूं था 10 20 ताकी हुनखे ॾेखारण ॾिसी ॾिसी वीचारे वरिता बि कोन्हे कॾहिं ईअं बि थी थो वञे न छो ॾिसंदे हलियो वञे हाणे हुनखे चए भई हेॾी महिनत छो कराए तो पाण त न ईंदो ॿियनि जा ग्राहक वेंदो न पंहिंजो सहन करणो पवंदो न असां संसार में सभु ॼाई पिया आहियूं न रहणो आहे सहणो आहे सहंदासीं त लहंदासीं सहण जो सबक़ु जेकर संत असांखे न सेखारींदा हुआ खिम्या जो जंहिंखे हिंदी में खिम्या चइबो आहे धर्म जो बुनियाद टिकियल सॼो खिम्या ते आहे श्री राम खिम्या कयो बसि खिम्या कयो बसि राम दादा वसवाणी साहिबु 6 साल संदे 2 अगस्त ते पंहिंजे केंद्रनि खे चई छॾियईं मुंहिंजो जनम ॾींहुं इन अखर सां मल्हायो बख़्शे छॾियो श्री राम सहण जो सबक़ु असांखे संत न सेखारींदा दुनिया कॾो को तबाह हुजे आहिनि हिकिड़े कयो ॿिए मुट कई आवत गाली एक है उल्टत हो अनेक ताते न उल्टाइए रहे एक किए वोट मेला केतिरो थी वेंदो सियाणा छो सहन कयो तप न खिम्या समझान खिम्या जहिड़ी तपस्या काई कान्हे तपस्या कहीं उछो थोरो कंहिं तपसी खे ॿोलियो शराब करे इन लाइ तो तप कयो हो गृहस्थ में रहंदे पंहिंजो कर्तव्य कर्म पालींदे जेको सहन करे थो तपस्वी आहे पंहिंजे कर्तव्य कर्म जे पालन करण वारे खे ज़हर पीअणी आहे ॿियनि खे अमृत पीआरे करे जीअं उहो हलियो थो तीअं मां हलां त फ़र्क़ु ई कहिड़ो रहियो सम्झ में अचे थो इहे खाइण जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि या ॿुधण जहिड़ियूं छा दरगुदर कयो ॾिठो न ॾिठो कयो ॿुधो न ॿुधो कयो तॾहिं सही तरीक़े सां जी सघंदासीं चाहे संसार में चाहे घर में
हर शइ जो ओटी मोटी कभी कीअं हलंदो कमु राम और इंसान सां गॾु शीलता अचे भई हुन ॻाल्हायो वरी मां पाण हुन सां ॻाल्हायां हुनखे लॻे न त मां हिनखे ॻाल्हायो वरी हेमा सां कीअं थो ॻाल्हाए सम्झ में आयो हिनखे चइबो आहे सहनशीलता चीन में हिकिड़े वज़ीर वारा 1000 भाती रहंदा गॾु नओं बादशाह चयो जॾहिं जमूरिया अञा न हुई हुन ॿुधो त हिकिड़ो हितां जो वज़ीर आहे उहो 1000 भाती चवाए मोकिले मां घर अचां थो आयो पुछां गॾु कींदा रहो त कागज़ ऐं पनो घोड़ा वरितई 3 अखर लिखे सहनशीलता 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 बसि डिडास करणी शीलता जो मतिलबु इहो आहे असां जनरली शील सुभाउ रखूं पंडित श्री राम शर्मा शील सुभाउ तव्हांजे हथ में आहे हुन शील सुभाउ जे सदके तव्हां केतिरा कमु कार्य करे सघंदा वठी सघंदा माण्हुनि मां शील सुभाउ छोकिरा राजनंद गांव जा तुंहिंजी ॾाॾी पई चए छा चए जेको अघु खणे थो जिन गांइ दान कयईं बदमाश सुदामा सम्झो न वरी चए अघु साईं कंहिं ॻाल्हायो आहे त वरी उहा नथी ॻाल्हाए हाणे तूं ॻाल्हायसि न जंहिं अघु खयों उन सां मेल जोल करण जो उन गांइ दान कई अरे वॾो सबक़ु सेखारियो वणे थो